लूका अध्याय 19। जक्कई नाले जो हिकु महसूल उगाड़ींदड़। यीशु यरियो नगर में दाख़िल थी करे उन्हनि मां लंघे रहियो हो। उन नगर में हिकु जक्कई नाले जो माण्हू रहंदो हुयो, जेको महसूल उगाड़ींदड़नि जो सरदार हो ऐं उहो ॾाढो शाहूकार हो। उहो यीशुअ खे ॾिसण पियो चाहे कि उहो केरु आहे, पर भीड़ जे करे जक्कई हुन खे ॾिसी न पियो सघे, छोकी उहो ढेंडो हुयो। सो यीशुअ खे ॾिसण जे लाइ जक्कई झटि डुक पाए करे उन ई रस्ते ते हिकु गुलेर जे वण ते चढ़ी वियो, छोकी यीशु उन ई रस्ते तां वञण वारो हो। जॾहिं यीशु उन जॻहि जे पासे पहुतो त उन मथे ॾिसी जक्कईअ खे चयईं, हे जक्कई, झटि हेठि लही अचु, छोकी इहो ज़रूरी आहे कि अॼु मां तुंहिंजे घर रवां। इहो ॿुधी जक्कई ओॾीमहिल ई हेठि लथो ऐं आनंद सां यीशुअ खे पंहिंजे घर वठी वियो। इहो ॾिसी सभु माण्हू कुड़कुड़ाए करे चवण लॻा, उहो त हिकु पापी माण्हूअ जो महिमान थी करे उन जे घर वियो आहे। थोरी देरि खां पोइ जॾहिं उहे घर में ई हुआ त उते जक्कई सभिनीनि जे साम्हूं उथी बीठो ऐं यीशुअ खे चवण लॻो, प्रभु, ॾिस, मां पंहिंजी मिल्कियत जो अधु हिसो कंगालनि खे ॾेई छॾींदुमि, ऐं जेकॾहिं मां कंहिंजो कुझु बि ठगी करे खणी छॾियो आहे त उनखे चौणा करे वापसि मोटाए छॾींदुमि। इन ते यीशुअ उन खे चयईं, अॼु हिन घर में उद्धार आयो आहे, छोकी इहो बि अब्राहम जो वंशज आहे। माण्हूअ जो पुटु जेके भटकियल आहिनि उन्हनि खे ॻोल्हण ऐं बचाइण जे लाइ आयो आहे। 10 सिकनि जी मिसाल। जॾहिं माण्हू इहे ॻाल्हियूं ॿुधनि पिया तॾहिं यीशुअ हिकु मिसाल ॾिनो, छोकी उहो यरूशलेम जे वेझो हो ऐं माण्हू ईअं पिया सम्झनि कि परमेश्वर जो राज हाणे ई प्रगट थियण वारो आहे। यीशुअ उन्हनि खे चयईं, हिकु शाहूकार माण्हू हो, उहो परे कंहिं देश ॾांहुं वियो ताकी उतां राज जो अधिकार वठी करे वापसि मोटी अचे। उन ॿाहिरि वञण खां पहिरियों पंहिंजे 10 नौकरनि खे सॾु कयईं ऐं उन्हनि खे हिकु हिकु सोन जो सिक्को ॾेई करे चयईं, मुंहिंजे मोटण ताईं इन सोन जे सिक्कनि सां व्यापार कजो। उन जे देश जा माण्हू उन शाहूकार सां नफ़रत कंदा हुआ, इन करे उतां जे देशवासियुनि उन शाहूकार जे पोयां दूतनि जे द्वारा इहो चवाए मोकिलियो कि असां नथा चाहियूं कि हे माण्हू असांजे मथां राज करे। जॾहिं हू राज जो अधिकार वठी मोटी आयो तॾहिं उन शाहूकार उन्हनि नौकरनि खे जंहिंखे संदसि सोन जा सिक्का ॾिना हुआ पाण ॾांहुं घुरायईं, ताकी हू ॾिसे कि उन्हनि व्यापार करे केतिरो कमायो आहे। उन्हनि मां पहिरें नौकर अची करे संदसि खे चयो, हे राजा, तुंहिंजे ॾिनल सोन जे सिक्के मां 10 सोन जा सिक्का ॿिया कमाया आहिनि। इन ते राजा उन खे चयो, शाबाश मुंहिंजा प्यारा नौकर, तूं थोरे में ई विश्वास योग्य निकिते, इन करे तूं 10 शहरनि ते अधिकार रख। ॿिए नौकर चयईंसि, हे राजा, तुंहिंजे ॾिनल सोन जे सिक्के सां मां 5 सोन जा सिक्का ॿिया कमाया आहिनि। राजा उन खे चयो, तूं बि 5 शहरनि ते अधिकार रख। टे नौकर राजा खे चयो, हे राजा, ॾिस, तुंहिंजो इहो सोन जो सिक्को मां अंगोछे में ॿधी रखियो हो। मां तोखां ॾकां पियो, छोकी तूं ज़ालिम माण्हू आहीं, जेको ॿिए जी दौलत खे बि खणी थो वठे। इहो इन वांगुरु आहे जीअं त कोई किसान ॿिए जे खेत मां फसल कटे करे खणे जेकी उन न पोखी आहे। राजा उन खे चयो, हे दुष्ट नौकर, मां तुंहिंजे चहते ई तोखे ॾोही थो करार कयां। मुंहिंजे बारे में तोखे ख़बर हुई कि मां ज़ालिम माण्हू आहियां, जेको मां न रखियो आहे उहो ई मां खणंदो आहियां, ऐं जेको मां न पोखियो आहे उहो ई कटींदो आहियां। त तूं मुंहिंजो सोन जो सिक्को बैंक में छो न रखियई, ताकी मां वापसि अची करे उनखे व्याज सूदो वठांवा। पोइ राजा उते बीठल माण्हुनि खे चयो, इहो सोन जो सिक्को इन खां वठी करे जंहिं नौकर वटि 10 सिक्का आहिनि उनखे ॾेई छॾियो। तंहिंते उन्हनि राजा खे चयो, हे राजा, उन वटि पहिरियों ई 10 सिक्का त आहिनि। राजा उन्हनि खे चयो, जंहिं वटि बि आहे उनखे अञा ॾिनो वेंदो, पर जंहिं वटि कोन्हे उनखां उहो बि वापसि वरितो वेंदो जेको उन वटि आहे। हाणे मुंहिंजे उन दुश्मननि खे जेके न पिया चाहिनि कि मां उन्हनि जे मथां राज कयां, उन्हनि खे हिते वठी अचो ऐं मुंहिंजे साम्हूं उन्हनि खे मारे छॾियो। यरूशलेम में यीशुअ जो शान सां दाख़िल थियणु। इहे सभु ॻाल्हियूं चई करे यीशु चेलनि जे अॻियां अॻियां यरूशलेम ॾांहुं वञण लॻो। जॾहिं यीशु जैतून पहाड़ीअ ते बेतफगे ऐं बेतनिया गाम जे पासे पहुतो त हुन पंहिंजे 2 चेलनि खे ईअं चई करे मोकिलियो, साम्हूं वारे गामड़े में वञो ऐं उन में दाख़िल थींदे ई तव्हांखे गॾे जो हिकु बच्चो जंहिंजे मथां कॾहिं कोई बि न वेठो आहे ॿधियल मिलंदो। उनखे खोले करे खणी अचो। अगरि कोई तव्हां खां पुछे, इन बच्चे खे तव्हां छो था खोलियो, त उन्हनि खे चइजो, प्रभुअ खे इन जी ज़रूरत आहे। सो उहे उन गाम में विया ऐं उन्हनि सभु कुझु उते उहो ई पातो जीअं यीशुअ उन्हनि खे चयो हो। जॾहिं उहे गदहि जे बच्चे खे खोले रहिया हुआ तॾहिं उन जे मालिकनि उन्हनि खे चयो,
तव्हां इन बचे खे छो खोले रहिया आहियो? चेलनि उन्हनि खे चयो, प्रभुअ खे हिन जी ज़रूरत आहे। उहे बचे खे यीशू वटि वठी आया ऐं पंहिंजा कपिड़ा उन बचे जे मथां विधऊं ऐं यीशूअ खे उन जे मथां विहारे छॾियऊं। जीअं जीअं यीशू अॻियां वधी रहियो हो त माण्हू पंहिंजूं चादरूं रस्ते ते विछाईंदा रहिया। जॾहिं यीशू जैतून पहाड़ीअ जी लाईअ ते पहुतो त संदसि जे चेलनि जी सॼी मंडली उन सामर्थ जे कमनि जे करे जेके उन्हनि ॾिठा हुआ आनंद सां भरिजी वॾे आवाज़ सां परमेश्वर जी साराह करे ईअं चवण लॻी, धन्य आहे उहो राजा जेको प्रभुअ जे नाले सां थो अचे। स्वर्ग में शांती ऐं परमेश्वर जी महिमा थिए। उन भीड़ मां कुझु फरीसी हुन खे चवण लॻा, हे गुरु, पंहिंजे चेलनि खे रोक। तंहिंते यीशुअ उन्हनि खे चयईं, जेकॾहिं इन्हनि माठ कई त पथर पुकारण लॻंदा। यीशुअ जो यरूशलेम जे लाइ रुअण। जॾहिं यीशू यरूशलेम जे वेझो पहुतो त शहर खे ॾिसी करे उन ते रोई पियो ऐं चवण लॻो, केॾो त सुठो हुजे हा कि तूं अगरि अॼु जे ॾींहं खे सम्झी सघी हा कि तुंहिंजी शांती कहिड़ियुनि ॻाल्हियुनि में आहे। पर हाणे इहे ॻाल्हियूं तुंहिंजी अखियुनि खां लिकियल आहिनि। पर उहे ॾींहं तुंहिंजे मथां ईंदा जॾहिं तुंहिंजा दुश्मन तोखे चौधारी मोर्चो ॿंधी घेरींदा ऐं चइनी पासनि खां तो ते हमिलो कंदा। उहे तोखे ऐं तो में रहण वारनि खे मिटीअ में मिलाए छॾींदा ऐं तो में हिकु पथर ते पथर बि रहण न ॾींदा, छोकी तूं उन वक़्त खे न सुञातो अथई जॾहिं परमेश्वर तोखे बचाइण जे लाइ कृपा जी नज़र कई हुई। मंदर मां वापारियुनि खे कढियो वञणु। यीशू मंदर जे अंदरि वियो ऐं उतां वापारियुनि खे ऐं लेन देन करण वारनि खे ॿाहिरि कढणु लॻो ऐं उन्हनि खे चवणु लॻो, पवित्र शास्त्र में लिखियलु आहे कि मुंहिंजो घर प्रार्थना जो घर हूंदो, पर तव्हां इन खे डाकुनि जी गुफ़ा ठाहे छॾी आहे। यीशू रोज़ मंदर में वञी सिख्या ॾींदो हुयो। मुख्य याजक, धर्मशास्त्री ऐं यहूदी सरदार यीशूअ खे नाश करण जो मौक़ो ॻोल्हे रहिया हुआ, पर उन्हनि खे कोई मौक़ो न पियो मिले कि यीशूअ खे कीअं नाश कयूं, छोकी सभु माण्हू ॾाढी चाह सां संदसि जी ॿुधंदा हुआ।